ध्यान से ये शादी ॿियों भेरो भोपाल में थी रही है। ये शादी थोड़ी आधुनिक पद्धति से जैमें चुप करें बेटे बारन बारन ने ध्यान दिया उठवे है ना बिल्कुल शांति बिल्कुल बिन्ही जे ला चाहे छोकरी हुजे चाहे छोकरे जे लाए ये ब रथ जा पहिया आहिनि। पुरानी शादी में पुरानी पद्धति में एक पासो होंदो पति के दर्जो पति ब्रह्मा पति विष्णु पति परमात्मा है और पत्नी इन जो कुछ भी न जेस ताईं दर्जो बिन्ही जो हिक न थींदो। स्त्री जी लिखियो वञे त 84 लाख योनिन में सभिनी खां श्रेष्ठ मनुष्य जो चोलो आहे तंहिंमें वध में वध स्त्री जो योगदान आहे। जंहिं स्त्री मां ही पुरुष पैदा थींदो कोई पुरुष बिना कंहिं स्त्री जी पैदा थी ही न सघंदो। और पुरानी शादियुनि जी पद्धति में स्त्री के हेठो दर्जो वधू ता अर्थ कदें न कढियो हूंदो तो वधू जो अर्थ छा है वर त स्वामी आहे और वधू ॾाढो गलत अर्थ आहे वधूअ जो। ॿुधाईंदोमांव तव्हांखे विश्वास ही नहीं सच्चाई तो ॿुधायां। वधूअ जो अर्थ हेठि बिल्कुलु खरीद थियल ऐं तव्हां चवंदा भी आहियो कन्यादान कॾहिं न। तव्हांखे धीउ भी आहे तव्हांखे नुंहुं भी आहे। हीअं न सोचजां त मां कन्या जो दान कयो। कन्या जो दान कॾहिं भी न। शर्म अचणु खपे जेको चए थो कन्यादान। दान कॾहिं भी चेतन यानी कि जेको इंसान आहे उन जो इंसान जो दान न थींदो आहे। कॾहिं पुट जो दान कयो थी स्त्री जो दान छो स्त्री जो दान न। शादी ही स्त्री करायूं था पिया इहा सच आहे। शादी करायूं था छोकरे जी ऐं छोकरे बिन्ही खे पूरो पूरो सम्मान। और मां त चवां सभिनी खां वधीक सम्मान स्त्री यानी मां। मां खां वधीक काई शइ कान्हे का। हाणे इहा छोकिरी भी मां थींदी। मां हिकु अहिड़ी शइ आहे जेकी पूरे विश्व में सभिनी खां श्रेष्ठ। और पुराणे ज़माननि में माईअ जो कोई क़दुरु कान हो। क़दुरु हाणे थिए थो। हाणे माण्हुनि खे सम्झ अचे थी। पहिरियों माई त ईअं रंधिणे में पई हूंदी जीअं नौकराणी आहे। मां ॾिठो आहे जेके बि तव्हां ॻाल्हियूं हिते ॿुधंदव हे कोई शास्त्र में लिखियल न आहिनि। हे वास्तविक अनुभव थियल ॻाल्हि आहे। मां भी पंहिंजी ॾिठी आहे पई हूंदी वीचारी रंधिणे में ऐं महिमान अचनि निंड पईंदी हुअसि ऐं कह कहा लॻनि महिमाननि में शराब हलनि ऐं उहो रधियुनि रोटी या त हुन में रधराइनि ग़लति शइ रधराइनि। उहा शइ राति जो देर देर ताईं माई वेठी आहे रंधिणे में। मर्द खाइनि त पोइ खावां। माउ जो कोई क़दुरु कान हो। अॼु ॾिसां थो छोकिरनि खे क़दुरु आहे। अॼु छोकिरनि खे एॾो क़दुरु आहे पंहिंजी माउ जो। छोकिरो कोई भी अगरि हाणे हिते भी छोकिरा वेठा आहिनि पर मां चवां जेको हिन महिल छोकिरनि क़दुरु कयो आहे ओड़ो सभु को करे। पहिरियों पंहिंजो नालो पोइ पंहिंजी माउ जो नालो पोइ पीउ जो नालो। सभु ॻाल्हि में अॻे पीउ हूंदो। कंहिंजो दुकानु आहे नारायण जो दुकानु आहे। कंहिंजो घर आहे नारायण जो घर आहे। सभु नारायण। अरे माई हाणे छोकिरा लिखनि था पहिरियों हे संतोष कुमार पोइ तो पंहिंजी माउ जो नालो पोइ पीउ जो नालो। सच्चाई आहे। घर दुकान कंहिंजो आहे नारायण दास। घर मुंहिंजी माउ जो। घर जो वॾो केरु आहे मुंहिंजी माउ आहे।
घर जो मुखिया केरा मुंहिंजी माउ आहे। बढ़िया आहे। हाणे अॻे हुई कई माईअ जी कई वक़्त, हाणे माईअ जी वक़्त थिए थी, धीरे धीरे माण्हू सम्झनि था छो माउ ईअं छा, ऐं माउ ई आहे जंहिं घर में सम्मान आहे स्त्रीअ जो। हे जेके माण्हुनि में पैसनि में जेके भी परेशान आहिनि इनखे चवंदा आहिनि लक्ष्मी। पैसनि खे पैसा कोई लक्ष्मी उहा न आहे जेकी फोटू वारी गणेश ऐं लक्ष्मी, उहा लक्ष्मी न आहे। लक्ष्मी अगरि आहे त तुंहिंजी माउ आहे, जेसि ताईं उनखे नूंहुं न आई आहे। ऐं नूंहुं हाणे अचेसि थी, नारायण खे नूंहुं हीअ अचे थी। हाणे पहिरियों हीअ हुई लक्ष्मी, हाणे हीअ लक्ष्मी आहे। ऐं हीअ लक्ष्मी जंहिं घर में माउ जो हुजे चाहे नूंहुं जो सम्मान न आहे, पैसा न ईंदा आहिनि, इहो गारंटी थो ॾियां। ॿी लक्ष्मी उहो पैसा त पदार्थ आहे, इहे पैसा छा आहे पैसा, हे पैसा पदार्थ आहे। ऐं हिन जी कॾहिं पूजा बि न थी। तव्हां हिन जी पूजा कंदा आहियो, ईंदी अथव? मां त ग़रीबनि जे घर में वञी करे ॾिसंदो आहियां, एॾी पूजा कंदा आहिनि, एॾी पूजा कंदा आहिनि, भित ते मुड़ुस हणायसि डिस्टंबर ऐं इहे लिखंदसि, पुटड़ो ठाहींदसि लिखंदसि लक्ष्मी माता साहित्य जंहिं थिएसि ई नथी, थिएसि ई नथी पई। सालनि खां वठी हिकिड़ी माईअ जे घर मूंखे वठी हली, सालनि खां चवंदी ईंदी बाबा साईं घर मां न वेंदोमांसि। हिकु भेरो क्यास आहे, मां हेॾनि सालनि खां वीचारी चए थी ग़रीब आहे, भला शाहूकारनि ॾे वञूं, ग़रीब ॾे न। मां अॼु माई तुंहिंजे घर त हलंदो, मां हलंदो। ग़रीब बस्तीअ में घर हुअसि, माई मूंखे घर वठी हली ॾियारी जे ॾींहुं, ॾियारी जे ॾींहुं घर वठी हली। मां घर ॾिठोमांसि, 2 कमरा, रंधिणो हिकिड़े कमरे में, उन ई कमरे में सामान बि पियो आहे, हिकिड़े कमरे में ॿार ऐं पाण, ऐं उहे ॿार सुम्हिया पिया रंधिणे में पसीने सां लथपथ, उते ई रोटी पई थिए, ॿार सुम्हिया पिया आहिनि। ऐं माईअ खां पुछांसि थो पियो उहो कमिरो कान्हे? चई हूअं त सुम्हंदा आहियूं, हाणे ॾियारीअ जा 3 ॾींहं पूजा कंदासीं। मां किथे कंदव? चई हिन कमरे में ॾिठुमि त कमरे में हेॾा सारा भॻवान, हणे ई भॻवान। हिन ॿार खे चुप करायो, ॻाल्हाए, हणे ई भॻवान कमरे में। मां हाणे छा कंदव? चई 3 ॾींहं पूजा कंदासीं। मूंखे थोरो बाथरूम वञिणो हुयो, चयोमांसि बाथरूम? चयो उहो आहे। बाथरूम में ॾिठोमांसि दर कान हुअसि, ॻूणियूं सम्झो था, सिर्फ़ु ढकु हुयो, कोई बि अचे अंदरि हली अचे। अरे माई घणनि ॾींहंनि खां पूजा कंदी आहियां? चई 30 साल थी विया आहिनि मूंखे शादी कई, असां इहा पूजा कंदा आहियूं। मां पाया थी पैसा, हे जो भॻवान सजाए रखिया थी, पैसा आया थी, चई इन करे तव्हांखे वठी आई आहियां। मां पोइ मां जी मूंखे वठी आहियां सची माउ जी धीअ, ये कट, ये न ॾींदे पैसा, ये मूर्तियूं। ते छा कयां? मां हिननि ॿारनि खे खां, इहे 3 ॿार तूं विहार सुम्हारे कमरे में सुम्हार, इन्हनि खे कट। पाण बि चई असां रंधिणे में सुम्हंदासीं। हाणे उहे रंधिणे में सुम्हारींदी, ऐं 30 सालनि खां वठी इहो कमु कंदा आहिनि। जैसा पैसा आया काननि के, सच करे ॾिसजांइ, कंहिं घर में ईअं बि थियो आहे। वेही रहो बेटे, घर जी नूंहुं रोए थी, छाजे लाइ? ॾियारीअ ते 2 साल कुल थिया अथसि, पाणे ॾियारीअ ते वॻो चोई पंहिंजे ससु सहुरे खे, मूंखे वठी ॾियो, ऐं उनखे न वठी ॾिनो, उनखे न वठी ॾिनो। घर में पैसा खणी करे ऐं उनजो सहुरो पूजा जो सामग्री वठी आयो। छा वठी आयो? गणेश, लक्ष्मी, फटाका, मिठाइयूं, ये सभु पूजा जी सामग्री वठी आयो। ऐं वॾो नूंहुं रोए पई जंहिंखे वॻो न मिलियो हुयो, ऐं हो पैसनि जा सामान वठी आयो, जंहिंसां कुझु बि न थींदुसि। इहा पूजा करे छा मिलंदुसि? पैसा मिलंदुसि।
और तहां भी कंदा आहियो। और नो के चएसि थी अथी न पेका माका उहे पा। मूंखे जेॾी महिल ख़बर पई ॾुख थिए पियो। भई मिटीअ जा सामान वठी आई, पटाखा वठी आया। पूजा उन राति कई तो घोट बाग पोइ ॿारे हथ में हीअं ॿारींदा आहिनि न हथ में। उहो बाग में को गंदरफ हो पियल कान हुउसि, फुल वारो न हुउसि, बम वारो हुउसि। उहो भुल में थी वेंदो आहे। हीअं ॿारे पियो। उन राति ठका ॾिने पूरो हथु सड़ी वियुसि। ऐं उन ई पंहिंजी नुंहुं खे बॻो न वठी ॾिनो हुई। 1000 रुपया ख़र्च थियुसि उन हथ जे इलाज में, लेकिन उनखे वॻो न वठी ॾिनो हो। इहो ई त आहे। ऐं घणा वरी माण्हू हिकु ॿियो बि ग़लति कमु कंदा आहिनि। कोई गमी ऐं ख़ुशी इन में फ़र्क़ु न हुजे ऐं तव्हां ग़लति कंदा आहियो। जेॾी महिल कंहिंजो विहांउ ॻणियल हूंदो आहे त कोई गमी में न वेंदो। उन्हनि विहांवनि में मां ॾिठो आहे, मां सचाई थो ॿुधायां, अपशुगन थींदा आहिनि। कॾहिं न कजे ईअं। घर में विहांउ आहे, काथे कुझु थियो आहे, उते वञ। विहांउ पंहिंजी जॻह ते आहे, उहो पंहिंजी जॻह ते आहे। न त जेके बि अपशुगन थींदा आहिनि, मां सच थो ॿुधायां, जेको माण्हू फ़र्क़ु थो विझे न कजे कॾहिं। ख़ुशी पंहिंजी जॻह ते आहे, किथे गम आहे होॾे वञिजे। न वञिजे असां विहांउ ॻणियल आहे, ग़लति न कंदा कयो कॾहिं बि। बेटे बिल्कुलु अखियुनि ॾिठे जूं मुंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि। मां ईअं ॾिठो आहे माण्हू ईअं फ़र्क़ु विझंदा। अड़े विहांउ आहे न असांजे घर में, पोइ छाहे, होॾे हो आहे, कोई फ़र्क़ु ई कान्हे को। न कजे कॾहिं फ़र्क़ु। केॾी महिल अपशुगन थींदो आहे, मां ॾिसंदो आहियां हिन बिल्कुलु मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं न ग़लति कमु कयो आहे। इहे न कजे। माण्हू चवंदा आहिनि इहो संजोग आहे, संजोग न आहे। इहा मोबाइल पंहिंजी बंदि करे छॾियो बेटे। हलो सामीअ जा ई कमु आहिनि। हाणे 2-3 मोबाइलूं ॿियूं बि खणिजे। बंद कर दिए स्वामी जी, बंद कर दीजिए। हिते जेको विहांउ ॾिसंदो ॿिन्ही में कोई फ़र्क़ु न, पर असांजी धीउ बि आहे त असां नुंहुं बि अचे थी। पर हिन विहांउ में थोरो हाणे सम्झिजो, असली धीउ जीअं आहे, हिनखे त पहिरियों करे धीउ आहे ई कान न, छोकिरी वेठी आहे। अथसि 2 पुट त हिनखे कहकाओ घटी थो। जंहिंखे धीउ हूंदी आहे उनखे कहकाओ हूंदो आहे। त हाणे असली धीउ त हीअ थींदसि। पर मां थींदी बि छा, जंहिंखे बि नुंहुं आहे उहा उनजी धीउ आहे। तव्हां हिन ॻाल्हि खे न सम्झंदा आहियो, इनखे न सम्झंदा आहियो, ॾिसंदा आहियो बसि इहा पराई ॼाई आहे। मां न, असली ॼाई इहा तुंहिंजी थी। तोखे धीउ हुजे ई अगरि त नेठि त पाण जी ॿी घर वेंदी, तोसां साथ केरु ॾींदी। हाणे अॼु खां तव्हांजी कहिड़ी सरनेम आहे? पंजवानी। हाणे अॼु खां पोइ इहा छा थींदी? हिनजी पहिरीं छा अथसि? आसानी। हाणे आसानी न हूंदी, पंजवानी थींदी। तुंहिंजे लाइ पंजवानी आहे न। हाणे त हाणे तूं ॿुधाए त तुंहिंजी धीउ कहिड़ी थी? हा तुंहिंजी धीउ हुजे ई, जीअं पढ़जे त उहा त वञी कृष्णानी, नारायणी, बजाज, नागवाणी, मोटवाणी उहा थी वेंदी। त तुंहिंजी धीउ त वई होॾे वञी उन्हनि जी धीउ थिए। हाणे तुंहिंजी धीउ असली केरु आहे? केरु आहे? चवे थी सच थो ॿुधाए, धीउ। ऐं इहो मां सभिनी खे चई छॾियां, पंहिंजी नुंहं जी गिला पंहिंजी ॾेराणीअ सां बि न कजां, न कजां। माण्हू पोइ ग़लति थींदो अथसि, पोइ ॾोह ॾींदा आहिनि नुंहं खे, तूं ग़लति कयो। कॾहिं बि पंहिंजी नुंहं, इहा तुंहिंजी फैमिली आहे। तुंहिंजो पुटु, तुंहिंजी नुंहं, तुंहिंजो पोटो पोटी जेको ॼमंदी, इहा ई तुंहिंजी फैमिली आहे।
जिंदगी भर साथ ॾियण वारी। तुझे ॾेर जी बि पंहिंजी फैमिली आहे, पंहिंजी ज़ाल, पंहिंजी धीउ, पंहिंजो पुटु, उनजी बि पंहिंजी फैमिली आहे। हीअ तुंहिंजी फैमिली आहे, उन पंहिंजी फैमिली जी तूं गिला थी करे पई। काथे बि पंहिंजी नुंहं जी गिला न, कुझु बि हुजे तव्हां ॿई पाण में समझोतो कयो। घर जी ॻाल्हि घर में, ॿाहिरि न वञे। मां इन करे चवां थो, पोइ माण्हुनि जा घर डरंदा आहिनि, छो जो इन घर जे विच जी ॻाल्हि तूं अगरि काथे करे आई आहीं, ऐं वरी माण्हू अहिड़ा माण्हू आहिनि, हेतिरी सी ॻाल्हि हेॾी करे ॿुधाईंदा आहिनि। मिर्च, मसालो, हैड, लूणु, धाणो, मिर्च सभु मिलाए करे ॿुधाईंदा। हाणे हेतिरी सी ॻाल्हि, पोइ हिनखे ख़बर पवंदी, चवंदी मुंहिंजी ससु मुंहिंजी विच जी ॻाल्हि हेॾी पाड़े में कीअं ख़बर पई आहे? ग़लति तूं आहे, न ॿुधाए कंहिंखे बि। ऐं घर में सिर्फ़ु छोकिरे जे लाइ ज़ाल आहे, बाक़ी सभिनि जे लाइ जे तुंहिंजो पुटु आहे हुनजे लाइ हीअ भेण अथसि। तुंहिंजी धीउ हुजे त उनजे लाइ भेण आहे, पुट जे लाइ भी अहिड़ो रिश्तो हुजे जीअं हिनखे छोकिरीअ खे हिते पंहिंजो भाउ विसरी वञे से यादि हुजेसि, जिंदगी भर तोखे साथ ॾींदे। ऐं कोई बि अहिड़ी ॻाल्हि न कजो, पहिरीं पोइ चट ते कढंदासीं, खिलौनो आहे माई थी चए नो भला न कढे, चंड ते कढंदासीं, रांदी को आहे चंड ते कढंदासीं, सुभाणे ई वञो टीटी नगर में घुमी फिरी अचिजो या काॾे बि घुमी वञिजो। हिते त कोई सगड़ो बगड़ो आहे कान, असां कोई कुझु कंदा ई न आहियूं, असां त न कंदा आहियूं ॾेव बेव, असांजे विहांउनि में कोई ॾेव न थींदो आहे। तव्हां चवंदा ॾेव मोकिलायूं, इहे कुझु बि न थींदो, भले वञनि घुमण या कुझु बि, बाक़ी ईअं न त नुंहं खे कोई ठूठियूं हणी मुंहुं ढक, धीउ खे चवंदी छा मुंहुं ढक? चवंदी जॾहिं धीउ खे न चवंदी नुंहं खे छो थी चए? कंहिंजो बि लाइ मुंहुं न ढके। ऐं ससु सहुरे जे लाइ त धीउ आहे, मां सभिनि सां ॻाल्हाए ॿोलाए, उहो बि न नालो थी खणे। मां ॿुधायां थो, जेके नालो न खणंदियूं आहिनि उन्हनि जी छा हालत थींदी आहे। मां हिकिड़े कल्याण जहिड़े शहर में धुनी पोणा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, साम्हूं माई वेठी चए पई रघुपति राघव राजा राम टप्पू के पप्पा सीताराम। हिकु भेरो चई, ॿियो भेरो चई, माई मां हेॾे आ, मां तो चवां रघुपति राघव राजा राम पतित पावन, तूं छा थी चए पई? चई इन खां पुछिस, माई खां पुछाई छो थी चए? चई साईं ने मुड़ुस जो नालो थी पवन, तू चए तो न रघुपति राघव राजा राम पतित पावन, तो चई पवन तसी मुड़ुस जो नालो, इन करे चवे थी टप्पू जो पप्पा। मां शाबाश थी, पोइ तूं घणा साल थी शादी? 30 साल। मैं मुड़ुस जो नालो न खणंदी आहियां? चई नालो पप्पो अखर न खणंदी आहियां। मैं चङी तूं पत विर्त आहे, पोइ मां घर में प्रेम पिया, मां कॾहिं मुड़ुसु विढ़ंदो थी? अचे मुड़ुसु 15 ॾींहं चंबा महीने में मारींदो आहे। हाणे मारींदो नालो न खणंदी आहियां। नालो बि कीअं न खणंदी? नारू नालो अथसि हिकिड़ी माईअ जो, उहा वई हिकिड़े मंदर ते, मूंखे चई बाबा मंदर ते वञी ॾारेल भञी आहे। ॾारेल छा? माईअ चई नारेल भञी आई थी, मुड़ुस जो नालो नारू अथसि। चई थी ॾारेल भञी आई आहियां। तूं बि न चवंदी आहे चाहींदी? नारेल त चवंदी आहे न। अरे घणी मानियो खीर, खीर खीअल नालो अथसि, खीर खीर न चवंदी आहे, चवंदी आहे किलो खनि अछाइण त वठी आ। माई आहे केरु? काॾे खीर काॾे अछाइण, अहिड़ा नाला तक नथा खणो पिया। ऐं घर में प्यार अथव। ऐं छोकिरियूं अॼुकल्ह नालो खणंदियूं पर झगड़ो न कंदा आहिनि। ज़ाल मुड़ुस झगड़ो न थींदो थी, ऐं तव्हां नालो न खणंदी आहे झगड़ो कंदी आहे ऐं विढ़ंदा आहिनि। मां ॾेखारियां सभिनी घर घर जी कहाणी ॾेखारियां, नालो न खणंदा आहिनि पर विढ़ंदा आहिनि, पोइ घर आहे। ऐं मां इहो बि सभिनी खे चई छॾियां, निवेदन कयां, नई शादी तव्हां ॿुधो था, इहे सभु इशारा तव्हांजे मथां था। घर ॿारनि सां आहे, ऐं घर हिकु मंदिर आहे। घर खे मंदिर ठाहे, ऐं सभु माण्हू घर में मंदिर ठाहींदा आहिनि। अॼु मुंहिंजी ॻाल्हि थोरा कड़वा वचन ॿुधजां। घर में मंदिर सभु को ठाहींदो आहे ऐं घर में विढ़ंदो आहे। मंदिर सभु को ठाहींदो आहे, घर में पूजा कंदो आहे ऐं घर में विढ़ंदो आहे।
मां चवां मंदिर न ठाहे, घर मंदिर ठाहे, तुंहिंजो घर मंदिर आहे। पूजा तू जेको घर में इहो करें थी तुंहिंजी पूजा आहे। तुंहिंजी पूजा इहा न आहे त कोई पाणीअ जो लोटो खणी वञी काथे चाढ़। मां हिकु पंहिंजे पतीअ खे चङी तरह सां रोटी खाराए ख़ुशि कयोसीं, पंहिंजे पुट खे रोटी खाराए ख़ुशि की, पंहिंजी ससु खे रोटी खाराए ख़ुशि की, पंहिंजे सहुरे खे ख़ुशि की। इन जहिड़ी काई पूजा कान्हे। ऐं माण्हू हिते घर में झगड़ो कनि था, होॾो पूजा था कनि पिया। मुंहिंजी ॻाल्हि खे थोरो सम्झाए, इहा कहिड़ी पूजा आहे जंहिंमें तव्हां पंहिंजे ससु सहुरे खे दुखायो, पंहिंजे पतीअ खे दुखायो, को पत्नीअ खे दुखाए ऐं होॾो वञे थो मंदर ते दो कोड़ीअ जी पूजा थी। अरे मां चवां पंहिंजे घर में, घर, मां त इहो सभिनी हंधि शब्द चवंदो आहियां, घर कहिड़ो हुजे। सूरज की पहली किरण से आशा का सवेरा जागे, चंदा की किरण से धुलके घनघोर अंधेरा भागे। चंदा की किरण से धुलके घनघोर अंधेरा भागे। कहीं धूप खिले कहीं शाम मिले, लंबी सी डगर न खले। लंबी डगर यानी वॾी उम्र, जेको वॾी उम्र में परेशान आहे, तंग आहे जीअण खां। मां चवांस उहो सिर्फ़ु पाठ पूजाऊं कयूं अथई, पर सही जीअण न आयो अथसि। वॾा माण्हू थींदा, मां घर घर में वेंदो आहियां, तंग वेठा आहिनि। बुढ़ापो अचे थो, चए थो बसि मां मरां, मां मरां। अरे मरां छो मरां? न सही न जियो, या त उनजे घर वारा उन खां परेशान, तू न सही जियो आहे। ये सही जियो हुजे हा त तुंहिंजो हे बुढ़ापो ॾाढो सुठो गुज़रंदो। सही जीअण छा आहे? घर में प्यार प्रेम। जंहिं घर में प्रेम प्यार आहे, पूजा वूजा कान्हे। जिते पूजा आहे ॾिसां थो उते घर में झगड़ा आहे। ऐं जंहिं घर में पूजा न आहे, प्रेम आहे। प्रेम ई त परमात्मा आहे। प्रेम ही तव्हां परमात्मा छा सम्झंदा आहियो? कोई माण्हू आहे? ये सॼो घर तव्हांजो परमात्मा आहे। करे ॾिस, ऐं जिन जीवन ॾिस पोइ कीअं थो गुज़रे। सभु चाहींदे, न त ईअं ॿुढो थींदे ऐं ईअं बीमार थिए ऐं परेशान थिए, चई थो इहा बुढ़ापो ईअं थींदो आहे। छो थींदो आहे? मां वॾा वॾा बुढ़ा घर में एॾो बढ़िया हलंदा आहिनि, जेके उनखां सवाइ ॿार न रही सघंदा आहिनि। ससु पुटु नूंहुं चवंदा आहिनि, तूं हेॾे होॾे न वञ, असां वटि अच, छो जो तुंहिंजे विहण सां असांखे आनंद थो अचे। उहो ज़िंदगी में उन आनंद ॾिनो आहे त आनंद मिले थो सभिनी। ऐं तूं ज़िंदगी भर गड़का चुगलियूं झगड़ा करण, लंबी उम्र पोइ उनजी सही न, भउ पियो थींदो अथसि। मां अहिड़ियूं मायूं ॾिठियूं आहिनि, और सिर्फ़ु मूंखे चवंदी बाबा मूंखे धीउ घुराए ॾे, मूंखे भउ थो थिए, हिते कोई मुंहिंजे साम्हूं नथो अचे, छो ईअं थियो थी? पर तव्हां इहा ॻाल्हि हिन महिल मुंहिंजी ॿुधो था त कंदव कुझु बि कान। मां सभु हिते थी, स्वर्ग बि हिते थी, नरक बि हिते थी। जो बोएगा सो पाएगा, तेरा किया आगे आएगा, सुख दुख है क्या फल कर्मों का, जैसी करनी वैसी भरनी। जहिड़ो कंदे ओढ़ो मिलंदी, अंब पोखींदे त अंब मिलंदी, निम पोखींदे निम मिलंदे। पोखे निम तो आशा भजी तो करे, पोखे निम तो आशा भजी तो करे। तो काॾो मिलंदे अंब? घर में पोखे ॾिस तूं, अंब पोखींदे त अंब ई निकिरंदो, निम पोखींदे निम पोखींदे। जॾहिं धरती पंहिंजो कमु पूरो थी करे त तव्हां जीवन में अगरि सुठो ॾींदव। हिकिड़ी नंढड़ी लाइन सभिनी खे चई छॾियां, अहिड़ो, अरे यार इहा फोन बंदि न कई, अॻुणे बि ॻाल्हाई, बंदि करे न बेटे। अहिड़ो कोई कमु न कर जेको तूं चाहे तो मूंसां कोई न करे। या नोट करे छॾिया, अहिड़ो कोई कमु न कर जेको
तू चाहे तो मुसा कोई न करे, तू चाहे तो मुंजी धीअ झूलन में झूले, तो नुंहुं सां छा कर, नुंहुं सां छा कर। तुंहिंजी धीअ झूलन में झूले त नुंहुं खे बि अहिड़ो झूलन में झूला, तुंहिंजी धीअ बि झूलंदी। नुंहुं सां हिकिड़ी माई मां ॾिठोमांसि, ग़रीब घर में नुंहुं आई हुअसि, 12 ॾींहं कुल थिया, चएसि थी चढ़े घोड़े ते आई आहियां, लाइटर थी ॿारें, गैस थी ॿारें, असां चुल्हियूं ॿारियूंसीं, असां कोयला ॿारियासीं, असां काठियूं ॿारियूंसीं, असां छेणा ॿारियासीं। हा तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं नुंहुं खे छेणा ॿाराईंदी छा? हीअं ॻाल्हाइबो आहे? तूं ॿारिया हूंदा, तूं त पंहिंजे नुंहुं जे लाइ चयो न, मां तोखे पुट मॉडलरी रंधिणो ठाराए थी ॾियां, जंहिंमें तूं रोटी कर, त तुंहिंजी धीअ बि उते मॉडलरी में हूंदी। तूं पंहिंजी नुंहुं खे अगरि ईअं कंदी त तुंहिंजी धीअ छा थींदी? अहिड़ो कोई कमु न कर। तूं चाहे थी मूंसां सभई प्यार कनि त तूं छा कर, तूं चाहे थी मूंसां कोई झगड़ो न करे तूं छा कर, तूं चाहे थी मूंसां कोई न विढ़े त तूं छा कर। तूं बि सभिनी खे प्रेम ॾे, तूं जहिड़ो प्रेम ॾींदीअ प्रेम मिलंदी, सुठो हलंदीअ सुठो हलंदे। हे दुनिया कॾहिं बि ईअं न कंदी आहे तूं सुठो कर तोसां सुठो न थिए, पर माण्हू कंदा ग़लति न सोचींदा आहिनि मूंसां सुठो थिए, न थींदी कॾहिं बि सुठो। माण्हुनि जी विरतीअ में आहे ई न, माण्हुनि जी विरतीअ में सभु ख़राबियुनि मां ई सही आहे। हिकिड़ो गुरु आश्रम से जंगल में, शिष्य में मतभेद थी विया, शिष्यनि में मतभेद थी विया। जब गुरु हिननि खे सुठो थो चाहे, असांखे नथो चाहे पियो। गुरुअ खे ख़बर पई हे भरदा पक्षपात था कनि पिया। हिकदमि गुरुअ जंहिं पक्षपात कयो, हिकिड़े खे सॾे करे चई हेॾे आ बेटे, चई चओ, चई हिकिड़ो मुंहिंजो कमु कर, पोयां गांव थी वञ, कोई सुठो माण्हू वठी आ, सुठो हुजे। चई हा साईं मां वठी थो अचां। वो वियो, सुबुह खां शाम थी वई, वापसि आयो। नथो ध्यान सां ॿुधजो, हेॾे होॾे वीचार न हलाइजो, जीवन में कमु अची वेंदे ॻाल्हि, जीवन में कमु अची वेंदे। तव्हां वेठा आहियो, निहारियो माॾे त तव्हांजा मन ॿिए पासे ॾे था हलनि, मूंखे ख़बर थी पए छा मिलंदी। वेठी आहियां त ॿुध न चङी तरह, ऐं जीवन में कमु बि अची वञे। हेॾी सोचींदी हेॾे होॾे जूं ॻाल्हियूं त मिलंदी छा मिलंदी? काई सुठी ॻाल्हि अहिड़ी अची वञे, जीवन सुधरी वञे। चवंदा आहिनि एक पल का क्रोध जीवन बिगाड़ सकता है, तो एक पल का सत्संग जीवन सुधार भी सकता है। कंहिं हिकिड़ी ॻाल्हि सत्संग जी अहिड़ी जीवन में उतरजी वियसि, जीवन ई मटिजी वियुसि। मां खोड़ ॾिठा आहिनि माण्हू, आदतूं ख़राब ख़तमु थी वियसि, बुरियूं जुआ दारू पीअणु छॾिजी वियुसि पंहिंजो पाण। ईअं चई चई बीठासि माण्हू, न पोइ छॾे। सत्संग जी थोरी हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी पइजी वियसि अंदर में, बुछां अची वियसि दारू छॾे ॾिने। ईअं ई आहे सत्संग, एक पल का सत्संग जीवन सुधार सकता है। पोइ उनखे चईंसि तूं वञ, सुठो माण्हू काथूं वठी आ जेको पक्षपात पोइ करे। उहो वियो, सुबुह खां शाम ताईं वापसि आयो। गुरुअ खे चईं साईं तव्हांजो कमु मां न करे सघियुमि। चई छो? चई हिकु बि सुठो कान्हे, जेको थोरो सुठो ॾिसां पियो काई न काई ख़राबी हुयसि ई हुयसि। तव्हां चयो सुठो, मूंखे सुठो मिलियो ई कान। गुरुअ चईंसि ठीकु आहे। ॿिए ॾींहं ते वरी जेको जंहिंजे लाइ पक्षपात कनि पिया, गुरुअ खे चाहे थो, हिनखे चाहे थो गुरु, उनखे वरी सॾु कयईंसि, चइसि हेॾे आ। उन्हनि जे साम्हूं चइसि तूं वञ पुट, पोइ तूं गांव में वञ, कोई ख़राबु माण्हू वठी आ। ओॾी महिल ई हो आयुसि, चई साईं तव्हां हिते ई ॾिस पक्षपात कयो था न, ऐं हिनखे चओ था ख़राबु माण्हू वठी आ, मूंखे चयो सुठो माण्हू वठी आ, हाणे ॾिसजो पूरो गांव अची वेंदो। गुरुअ चयईंसि पुट तूं शांति कर। चयईंसि बेटे तूं कोई ख़राबु वठी आ। चई साईं सॼो गांव ख़राबु आहे, सभु वठी अथव। चई बेटे तूं वेह, तूं शांति कर। वो वेठो, हे वियो सुबुह खां शाम ताईं ॻोल्हे ॻोल्हे करे आयो। अचे गुरुअ जे चरणनि में किरियो, चई साईं मूंखे हिकु बि माण्हू ख़राबु न गॾियो। हाणे उहो बीठो हुयो, हे वरी नवाब खान चए थो ख़राबु, सभु माण्हू ख़राबु हुया, हिनखे हिकु बि न मिलियो आहे। चई साईं मूंखे हिकु बि न मिलियो। त गुरुअ चई छो? ख़राबु माण्हू कोई हुयो ई न। चई साईं ख़राबु त हुयो, पर तव्हां चयो ख़राबु वठी आहे, काई न काई सुठाई त हुन में हुई। सभिनी माण्हुनि में काई न काई सुठाई हुई,
सब ख़राब न हुया, मूंखे हिकु बि ख़राब नज़र न आयो। गुरुअ खणी ऐं छातीअ सां लॻाइंसि, चइसि बेटे तूं आ सही। उन्हनि खे बुझो लॻो जेके चवनि पिया सभु ख़राबु आहे, तीअं ई माण्हूअ जी विरती आहे, सभु ख़राबु आहे, मां ई सुठो आहियां, त उहो कॾहिं बि सुठो न हूंदी। हम नहीं चंगे बुरा नहीं कोई, अहिड़ी विरती हुजे, मां ई चङो न आहियां, माण्हू सभु सुठा आहिनि, अहिड़ी दृष्टि हूंदे त कॾहिं तोखां ग़लती न थींदे। तूं सभिनी जी बुराइयूं थो करे, हे बि ख़राबु आहे, हे बि ख़राबु आहे, हे बि सुठो केरु आहे? हे जीवन जा जीवन जीअण जी कला जा हे विहांउ त हिननि जो आहे, पर सचाई इहा थी अगरि ईअं वधंदे उॾामंदी जे अहिड़ियूं ॻाल्हियूं तुंहिंजे अंदरि अची वञनि। पैसा कोई पूजा सां न ईंदा आहिनि, पैसा ईंदा आहिनि लछण सां। तव्हां पूजा कंदा आहियो ऐं घर में लछण ई कान्हे, घर में अछशील ॻाल्हाइणु, क्रोध ऐं झगड़ो। पैसा वैसा में मां चवंदा आहियां जिते ग़रीबी आहे बिल्कुलु उते नरक थो लॻे, उते नरक आहे। मां घर घर में वञी ॾिठो आहे, सॼी माण्हुनि खे चाह ई पैसे जी आहे ई कान। ऐं इहे पैसा छा ईंदा या पूजा वूजा सां? पैसा त लछण सां ईंदे, तुंहिंजो लछण सही आहे, पैसा पोइ तो डुकंदा ईंदा। पैसा कोई ईअं थोरी आहे त पूजाउनि सां इन्हनि सां ईंदा आहिनि, न ईंदा आहिनि, पैसा अची वेंदा आहिनि लछण सां। पर ईअं बि न त मां घणा पैसा अचनि, बुरे कम सां पैसा अचनि, उहे पैसा बि ग़लति आहिनि जेके अंत ख़राबु कंदा। न, पैसा तुंहिंजी रोटी काॾे न वेंदी, रोटी सभिनी खे मिलंदी। ओ कोई बि बुख न मरंदो आहे, पंहिंजे ग़लति लक्षणनि सां मरंदो। माण्हू चवंदा आहिनि बुख में मरी आहे, मां बुख में नथा मरनि। तव्हां बम्बई में वञी करे आंकड़ा ॾिसो, फुड पॉइजन सां माण्हू मरंदा आहिनि, सम्झो था? फुड पॉइजन घणो खाइण सां, एॾो था खाइनि मरी था वञनि। पुछां थो पियो उते छा कयूं? फुड पॉइजन सां। फुड पॉइजन यानी जहर खाइनि छा था? जंक भोजन, जंक फुड। जंक छा खे चइबो आहे? कचरो। इहो जो खाईंदव त रोटी सभिनी खे मिलंदी। परमात्मा ईअं न सोचजांइ, केलीअ खे कण ॾे थो, जल में जीअ उपाइनि तिना भी रोज़ी दे। नानक चिंता मत करो, चिंता उसही है, उनखे चिंता है जंहिं तोखे पैदा कयो आहे, तोखे ॾींदी, पर तुंहिंजो लक्षण ई कान्हे को, हिते तूं ग़लति थो करे पियो। मेहरबान मेहरबान साहिब मेरा मेहरबान, जी सगल को देवै दान साहिब मेरा मेहरबान। तू काहे डोले प्राणिया, तुझे राखेगा सृजनहार। जिन पैदाइश तू किया थोई दे आधार। जिन उपाई मैदनी, मैदनी चइबो आहे पेट खे, सोई करदा सार। घट घट मालिक दिलां दा सच्चा परवरदिगार। कुदरत की मन जानिए वड्डा बेपरवाह। कर बंदे तू बंदगी जिच्चर घट में सा। तू समरथ अकथ अगोचर जीय पिंडस तेरी रात। रहम तेरे सुख पाइया सदा नानक की अरदास। वो सभिनी खे ॾींदो, पर तूं ग़लति थो करें। जिथे तोखे प्यार करणो हुजे उते तूं नफ़रत थो करें, तॾहिं ई पोइते थो पए पियो। हे गीत हली रहियो, घर कीअं हुजे? जहां दूर नजर दौड़ाए, आजाद गगन लहराए। जहां रंग बिरंगे पंछी आशा का संदेशा लाए। सपनों में पली हस्ती हो कली, जहां शाम सुहानी ढले। जहां गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले। जिथे प्यार आहे हिते हिकिड़ी ॻाल्हि न, छोकिरे छोकिरी खे तुंहिंजो ध्यानु ॿिए पासे ॾिठे, सावरे ॾेलियूं आहे छा? बेटे थोरो तुंहिंजी शादीअ जे लाइ ॿिया बि सम्झनि था, पर तूं ई न सम्झंदे गड़बड़ थी वेंदी। हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ी चई छॾियां, हे दंपति नव जीवन
बाक़ी हाणे के शुक्र हाणे त हिकिड़ो मैयर वारो वरी ॿिए महीने अथसि फरवरीअ में बीठो आहे जागो कान्हे को हाँ उनजी माउ वेठी आहे न हा छोकिरो कान्हे हे नव दंपति जीवन हिननि जे जीवन में विश्वास न श्रद्धा ऐं हे छोकिरा छोकिरियूं अॼुकल्ह हिकिड़ो वॾी ॻाल्हि गंदी था कनि पिया जंहिंसां हिननि जो जीवन बिगड़जे थो। हिननि खे मां पहिरियों चई छॾियां कॾहिं बि ज़ाल ऐं मुड़ुस में शक न हुजे। शक एॾो माण्हू शक कंदा आहिनि मां चाहे मुड़ुस चाहे ज़ाल हिन सां छो थी ॻाल्हाए उहो चओ हुन सां तूं छो थो ॻाल्हाए अरे हिन सां हिकारी तव्हांजे घर में प्रेम ख़तमु थींदो आहे। अरे स्वतंत्रता ॾे पंहिंजी ज़ाल खे पंहिंजे मुड़ुस खे ऐं श्रद्धा रख मुंहिंजो मुड़ुस सही आहे ऐं छोकिरो बि पंहिंजी ज़ाल में श्रद्धा रखे मुंहिंजी ज़ाल सही आहे मां कॾहिं बि तोसां ग़लति न थींदी। ऐं जीअं शक कंदव ज़हर अहिड़ियूं चिगड़ियूं मायूं डॉक्टर ॾे नओं नओं जोड़ो वियो प्रेगनेंट थी माई मुड़ुस चई हल त हलूं वठी वियुसि डॉक्टर ॾे डॉक्टर चई हल बेटी मां चेक कयां डॉक्टर अंदरि चेक कराइण वठी वियुसि जंहिंमहिल छोकिरी सुम्ही हुन ते चेकअप टेबल ते छोकिरी चई डॉक्टर खे डॉक्टर मुंहिंजे मुड़ुस खे अंदरि सॾु कर। डॉक्टर खे ॾाढो दुख लॻो चएसि तो बेटी तूं मुंहिंजी धीउ आहीं ऐं मुंहिंजो कीतो ई इहो आहे धंधो मुंहिंजो इहो आहे ऐं मूंखे तूं शक थी करें चई न न न तो में शक नथी कयां चई पोइ मुड़ुस खे छो थी चई अंदरि वठी चई तूं मुंहिंजी जांच थो करीं मुंहिंजो मुड़ुस तूं ओॾे नर्स वेठी आहे तुंहिंजी उहो उनजी जांच न करे छॾे भीड़ आया अहिड़ियूं ज़ालूं पोइ छा जीवन जीअंदियूं। मुड़ुस अचे मस काथों बि हाणे हे त वीचारो दुकानदार आहे हिकिड़ो मुड़ुस ऑफिस में 25 छोकिरियूं कमु करण वारियूं ऐं छोकिरी खे ख़बर हे बसि उते वेहे थो पियो हे ज़रूरु कुझु कंदो हूंदो हुनखे शक हो जेॾी महिल बि मुड़ुस अचे कोट ॾिसे पोइ केॾीमहिल हाणे छोकिरियूं खे वार खोले ईंदियूं अॼुकल्ह वार खोले ई थियूं अचनि पोइ कोई वार निकिरी करे पइजी वियुसि हिते अवा मिड़े ई वार पियो निकिरे उहो चएसि तूं वार अचनि काॾा था हेॾा लंबा लंबा हे मर्दनि जा बि न आहिनि हे ज़रूरु तूं कुझु गड़बड़ थो कर। अरे मर्द चए मरियुसि मां काॾूं अचे फाथो आहियां भेण हे करे कीअं थी पई ऐं कीधा ॾिसेसि कोट ॾिसेसि हीअ रोज़ जी इहो कमु ॾिसी करे पोइ मुड़ुस चए हाणे त मूंखे धंधो त करिणो आहे हुते त लेडीज़ ई लेडीज़ आहे पर हीअ शक थी करे अॻिते हिकिड़े लॉन्ड्री वारे ॾे वेंदो सॼो ऑफिस जो कमु ॾिसी करे लॉन्ड्री वारे खे खणंदो मशीन पूरे कोटनि वोटनि खे साफ़ वाफ़ कराए पोइ वेंदो घर पोइ वार न निकिरे पोइ ईअं कराए हिकु भेरो वियो त माई ॾिसे वार मिलनि ई कान था न गिदे में कोई चिठी बिठी थी मिले नेठ 20 ॾींहंनि खां पोइ माई रोअण लॻी चई हद के हद चई मां छा कयो वरी छा कयो चई हद के चई हाणे तूं ठोड़नि ॾे थो वञी पियो नहा भेण हिनखे त बिल्कुलु असली ऐं मर्द खे बि कंहिंसां ॻाल्हाईंदी हिन सां छो थी ॻाल्हाए ही तव्हांजो प्रेम आहे श्रद्धा रख मुंहिंजी ज़ाल ॻाल्हाए थी ऐं खिली करे ॻाल्हाए थी उहा ख़ुशि थी थिए कंहिंसां ॻाल्हाइण में मूंखे ख़ुशी आहे ऐं ज़ाल अहिड़ी ताज़ी थी वेंदे तोसां ॾाढो प्यारु वधंदुसि तोसां ऐं जेको ईअं करे थो पियो मालिकियत थो करे स्वामियत थो करे उते घर थो रहे ऐं ईअं प्यारु वधंदो हे सम्झे थो काई कंहिंसां ॻाल्हाईंदी त मुंहिंजो प्यारु घटिजी वेंदो हिकारी वधंदी अकुल जा सॼा न कजे कॾहिं बि कंहिंमें बि शक न मां हिननि जो जीवन शक न हे हिकु एॾी श्रद्धा जी हीअ जोड़ी आहे काई बि जोड़ी हुजे पति ऐं पत्नीअ में ऐं सदाईं सोचनि असां अॼु विहांउ कयो आहे अलाए छो ॿ साल गुज़रनि था न ज़ाल खे मुड़ुस खे ज़ाल थी वणे न छो झंझट घर में क्रोध प्रेम प्यार ख़तमु थो थी वञे मां रोज़ सम्झ पंहिंजी ज़ाल खे मां अॼु शादी कई आहे मां जीवन अहिड़ो थी वेंदी मस्तु
कॾहिं तव्हांजे घर में ऐं मंदिर हूंदे घर, उन मंदिर में छा हुजे? सपनों के ऐसे जहां में जहां प्यार ही प्यार खिला हो, चल हम भी वहां खो जाएं, शिकवा न कोई गिला हो, कोई गैर न हो कोई वैर न हो, सब मिल के यूं साथ चले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार बने, एक ऐसे गगन के तले, आ चल के तुझे मैं लेके चलूं, एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो, बस प्यार ही प्यार पले, एक ऐसे गगन। मां एक घर गृहस्थ ते कथा कई आहे, तव्हां ये थोड़ी ॻाल्हियूं ॿुधी करे थोरो तव्हांखे अंदर में टच थींदो, बाबा काॾे थो ॻाल्हाए। मां जेको बि हे ॿुधायोमांव, अञा ॻाल्हियूं घणियूं आहिनि तव्हांखे ॿुधाईंदो। अॼु जो जीवन आहे स्वतंत्रता ऐं प्रेम ऐं प्यार। जंहिंखे प्यार कान्हे जंहिं घर में, उहो घर न आहे। घर में मां पाठ पूजा न करे, हीअ तव्हांजी पूजा अथव, हीअ तव्हांजी रोटी कयो, तव्हां खाए थो ऐं कमायो था तव्हां, छोकिरा तुझी माँ खाईंदी, तुझी ज़ाल खाईंदी, तुझा ॿार खाईंदा, इहा पूजा कान्हे छा? खणंदे लोटाऊं अगरबत्तियूं इहे ॿारनि, कुझु न थींदी। माण्हू सालनि जा साल अगरबत्ती ॿारनि था ऐं दुकान में हलणु ग़लति। ऐं माण्हू अहिड़ा आहिनि की इन ॿार खे थोरो बेटी, सालनि जा साल पूजा कनि था, ॾेसावर ग़लति, ग्राहक सां ग़लति। अगरबत्ती तो ॿारे, ग्राहक चएसि थो मूंखे 5 किलो खंड ॾे, महिमान आहे घर में, हर घड़ी चएसि जल्दी ॾे, महिमान सुबुह जो चांहि हुनखे ॾियणी आहे। वहीं पोइ ते निहारे करे चएसि थो अंधो आहे, ॾिसे नथो मां पूजा थो कयां। अरे इहा पूजा आहे? तुंहिंजो जेको बिजनेस आहे हुनखे ॾे, 5 किलो खंड ॾे, वठो अगरबत्ती सां हीअं थो करे। हुन दुकानदार जी हालति ॾिसेसि, जेॾी महिल कोई ॾेसावर अचे थो पैसा ई कान्हनि, कर अञा पूजा, छा मिलियो थी? ग्राहक खे तूं चङी तरह सां ॾे, उहो तुंहिंजो भॻवानु आयो आहे, हुनखे हुनजी दिलि ख़ुशि कर, की न हुनखे चईसि तूं अंधो आहे, ॾिसे नथो मां पूजा थो कयां, त हे तुंहिंजो दुकानु आहे, न हलंदी कॾहिं। मां दुकान ते ईअं वञ जीअं मंदर ते थो वञा, ऐं माण्हू घुमणु वेंदा थी हीअं, ऐं दुकान ते मोल मरा मरा था वञनि, भाउ बोझ था। अरे उते वञ न, खिली करे घुमण थो वञे, खिली थो वञे, वञी त दुकान ते रहंदो थो वञे, काॾों थो। ऐं जंहिंजो बि जेको धंधो आहे, ऐं उन धंधे जी कॾहिं गिला न कजांइ। घणा माण्हू चवंदा आहिनि छा आहे असांजो धंधो आहे, नौकिरी थो कयां, नी छो थो सम्झी, चओ मां होॾे मंदर ते थो वञा, ॾिसजांइ काॾे थो पहुचे। हिन नौकिरीअ मां वॾा वॾा दुकानदार ठही वेंदव। हे तव्हांजो इहो वधियो सुञाणींदा हूंदसि, तव्हांजो ई अथव। मूंखे पहिरियों भेरो जॾहिं रीवा वियो हुअमि, मूंखे वठी हलियो हिकिड़े दुकान ते, मां उहो दुकानु चई साईं हीअ असांजो दुकानु आहे। मां हेॾो वॾो दुकानु तुंहिंजो आहे, सम्झ में न ॿुधाए ई न कुझु। वरी मूंखे चई अॻे मां पलव पाईंदो हुउमि, हाणे पलव वलव बंदि कया आहिनि, पलव पायां पंहिंजा, चयो बाबा असांजो पलव पाए। पोइ पुछियोमांसि वधिया हेॾो वॾो दुकानु, ऐं तुंहिंजो रहन सहन त ईअं आहे कान्हे? चई तूं मुंहिंजो आहे? चई मुंहिंजो न आहे, मुंहिंजे सेठ जो आहे। चई इहो वधंदो? बसि असां वधियासीं। मूंखे एॾी ख़ुशी थी, ऐं उन ई सेठ वधे खे ईअं मदद कयईंसि, अॼु वधियो किथे पहुची वियो। उन ई सेठ चयईंसि हाणे नौकिरी छॾ, तूं मां तो तोखे ॾियां पियो माल, तूं विकिणो। अॼु काॾे जो काॾे चढ़ियो आहे। वधियो ईअं न पियो सम्झे त हे दुकानु मुंहिंजे सेठ जो आहे।
सच्चाईअ सां मूंखे वठी हलियो ऐं अॼु वधीक पंहिंजा दुकान तव्हां सभु उतो वञा पिया माइट सुन सच्चाई हुयसि ईअं हुजे ऐं पंहिंजे धंधे जी काई बि गिला न कजे जेको बि असांजो धंधो आहे चाहे नौकिरी थो कयां चओ इहा मुंहिंजी उनखे ऊंचो करे ॿुधाए उनजी गिला न कर त वधंदे पाण ई हिकिड़ो भाई हुयो चए पियो मां छाजो धंधो थी चई टिम्बर मर्चेंट अरे टिम्बर मर्चेंट त भेणिया लकड़ियुनि जो कमु थींदो आहे किथे थी चई दिल्लीअ में अरे दिल्ली एॾी वॾी शहर में जेको टिम्बर मर्चेंट आहे चई कहिड़े हंधि थी चई चांदनी चौक में चई हाणे त कूड़ थो ॻाल्हाए चांदनी चौक में थींदो अहिड़ो चांदनी चौक ॾिठो हूंदो न केॾो हेतिरी टुकरी जी घणा वॾी क़ीमत आहे ऐं तोखे एॾो लकड़ीअ जो टाल आहे ऐं लकड़ीअ जो इहो कटाई जो कमु कंदो आहे चई न मां ॾंदण विकिणंदो आहियां टिम्बर मर्चेंट न थियो छा ॾंदण छा आहे लकड़ी आहे न चई ॾंदण विकिणंदो आहियां उहो ई टिम्बर मर्चेंट वारो बाक़ाइद टिम्बर मर्चेंट खोले अॻिते वञी करे अहिड़ी साराह त कर न पंहिंजे धंधे जी गिला थो करे जंहिंसां रोटी थो खाए तूं असली पूजा आहे तुंहिंजी उहा पूजा जी तूं गिला कंदे त कॾहिं तूं वधंदी जेको बि जंहिंजो धंधो आहे उनजी गिला न कर तूं हुनजी साराह कंदे त तोखे ॾिसकारे थो वधाए ऐं माण्हू ईअं लॻा पिया आहिनि असांखे इहो धंधो ऐं जेको अथव उन में ख़ुशि न आहियो जेको अथव उन में ख़ुशि न आहियो इहो बि ग़लति जेको बि असांजो घर आहे माउ पीउ आहे असांजो धंधो आहे असां ख़ुशि आहियूं ईअं चवंदे अंदर में ईअं कंदे ईअं प्रार्थना कंदे मां ख़ुशि आहियां त ॾिसकारे थो चढ़ी ऐं तूं वेठो रोंदे असांखे साइकिल माण्हुनि खे फटफटियूं असांखे वरी फटफटी माण्हुनि खे कारियूं अड़े तुंहिंजी साइकिल फटफटी थी ईअं ख़ुशि थींदे फटफटी ईंदे ईअं रोंदे त इहा साइकिल बि ॾिसजांइ किथे खणी वेंदे जेके ईंदा आहिनि पुलिस वारा गाॾियूं खणी वेंदा आहिनि इहे आरटीओ वारा खणी वेंदा इहा साइकिल ईअं छो थो चए साइकिल आहे मुंहिंजी फटफटी आहे मुंहिंजो वाहन त आहे माण्हुनि खे साइकिल बि कान्हे का इहा भावना बि त थी सघे थी चवंदा आहिनि न 10 बस्तूर पाशे पावे एक बस्तू कारण बिखोट गवावे एक भी न दे 10 भी हले तो मुड़ा कोका करे जिस ठाकुर से नाही चारा ताको कीजिए सदन मस्तरा आखिरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा के नमस्कार ओम शांति।